अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार हैदराबादी मटन दम बिरयानी जी रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां मैं हिकु बोल में ऐड कयो आहे मटन 1 kg जे बराबर, योगर्ट ऐड कयो आहे हाफ कप, थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, अदरक पेस्ट आहे 1 टेबल स्पून, सॉल्ट ऐड कयो आहे तक़रीबन 1 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1.5 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1 टेबल स्पून, हैड ऐड कई आहे हाफ टेबल स्पून, मीट टेंडराइज़र पाउडर ऐड कयो आहे 1 टेबल स्पून। तव्हां अगरि चाहियो त इन जी जाइ ते पपीतो पाउडर ऐड कयो या पोइ कचे पपीते जो पेस्ट आहे उहो बि ऐड करे सघो था। सावा मिर्च खयां हुया तक़रीबन 2 खां 3, उनखे चॉप करे ऐड कयो आहे। लीमे जो रस आहे तक़रीबन 2 टेबल स्पून, चॉप्ड सावा धाणा आहिनि हिकु बंच बराबर चॉप्ड सावा धाणा खणी उनखे ऐड कयो आहे। गरम मसाला पाउडर आहे 1 टेबल स्पून, ब्लैक पेपर पाउडर 1 टीस्पून, फ्राइड अनियन आहे तक़रीबन 2 अदद लार्ज साइज़ जा बसर खणी मां उनखे स्लाइसिस करे ऐं फ्राई करे रखी छॾियो हुयो जेको 1 कप जे बराबर आहे। ये सभई शयूं ऐड करण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे मां ऐड कयां थी कुकिंग ऑयल तक़रीबन 4 टेबल स्पून। कुकिंग ऑयल ऐड करे हिकु दफ़ो ॿीहर मिक्स कंदासीं ऐं हाणे असां मटन खे रेफ्रिजरेट कंदासीं तक़रीबन 1 खां 2 कलाकनि ताईं। हिते मां चांवर खयां आहिनि तक़रीबन 1 kg ऐं उन्हनि खे पाणीअ में सोक करे रखी छॾियो आहे। हाणे हिकु पैन में मां पाणी ऐड कयो आहे तक़रीबन 5 खां 6 कप्स, नंढा फोटा ऐड कया आहिनि 6 खां 8 अदद, लौंग ऐड कया आहिनि 4 खां 5 अदद, दार चीनी जूं 2 अदद स्टिक्स आहिनि जेके 1 इंच जे बराबर आहिनि, बे लीफ यानी कमाल पट ऐड कयो आहे 2 खां 3 अदद, ऐं सॉल्ट हिते मां ऐड कयो आहे तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून जे क़रीब। तव्हां चाहे त पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ इस्तेमालु करे सघो था। कुकिंग ऑयल ऐड कयो आहे 3 खां 4 टेबल स्पून। हाणे हिन पाणी खे बॉयल कंदासीं ऐं जॾहिं पाणी बॉयल थियणु लॻंदो त असां पंहिंजा पाणी में ऑलरेडी पिसियल राइस जेके आहिनि उहे ऐड कंदासीं ऐं पचाईंदासीं तक़रीबन 50% ताईं डन थी वञनि ताकी अधु ॻरी वञनि चांवर। जॾहिं चांवर अधु ॻरी वञे त असां चांवरनि जो पाणी सां स्ट्रेन करे छॾींदासीं। हाणे मां हिकु पैन में मैरिनेटेड मटन जी हिकु लेयर लॻाई आहे ऐं मटन जी लेयर चङी तरह सां लॻाइण खां पोइ हाणे मां बॉयल थियल राइस जी हिकिड़ी लेयर लॻाई आहे। अधु चांवर जी मां लेयर हाणे लॻायां पई ऐं अधु चांवर असां सेकेंड लेयर लाइ रखी छॾींदासीं। थोरो सा चॉप थियल सावा धाणा ऐड कया आहिनि, थोरा सा पुदीने जा पत्ता ऐड कया आहिनि ऐं हाणे मां ऐड कयो आहे थोरा चॉप थियल सावा मिर्च, फ्राइड अनियन थोरो ऐड कयो आहे, ऐं हिते मां खयो आहे हाफ कप जे क़रीब ज़ाफ़रान मिल्क ऐं इहो ठाहिण जे लाइ मां तक़रीबन हाफ कप खीर में हाफ टी स्पून जे क़रीब ज़ाफ़रान ऐड कयो हुयो ऐं चङी तरह सां मिक्स कयो हुयो। हाणे मां हिन ज़ाफ़रान मिल्क मां अधु क्वांटिटी ऐड करे रही आहियां ऐं अधु असां रखंदासीं चांवरनि जी सेकेंड लेयर जे लाइ। ज़ाफ़रान मिल्क ऐड करण खां पोइ चांवरनि जी सेकेंड लेयर लॻाईंदासीं। ऐं बाक़ी बचियल चांवरनि जी सेकेंड लेयर लॻाइण खां पोइ ऐं हाणे मां ऐड कयो आहे थोरा चॉप थियल सावा मिर्च, थोरा पुदीने जा पत्ता, थोरा चॉप थियल सावा धाणा ऐं बाक़ी जो बचियल ज़ाफ़रान मिल्क ऐड कयो आहे। थोरा सा फ्राइड अनियन ऐड कया आहिनि ऐं हाणे
कुकिंग ऑयल ऐड थी कयां तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून। कुकिंग ऑयल ऐड करण खां पोइ असां कवर कंदासीं। मां हिते कवर कयां थी फॉइल पेपर सां। तव्हां अगरि चाहियो त मलमल जे कंहिं कपिड़े सां बि चङी तरह सां कवर करे सघो था। ऐं मलमल जे कपिड़े सां कवर करण खां पोइ ढक ॾेई असां हिनखे हाई फ्लेम ते पचाईंदासीं तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ। ऐं 10 मिनट्स ताईं हाई फ्लेम ते पचाइण खां पोइ हाणे असां बाहि बिल्कुलु हल्की करे छॾींदासीं ऐं लो फ्लेम ते चांवरनि खे दम ॾींदासीं तक़रीबन 50 खां 55 मिनट्स ताईं। जी फ्रेंड्स, 50 खां 55 मिनट्स ताईं तक़रीबन लो फ्लेम ते पचण खां पोइ असांजी मज़ेदार हैदराबादी मटन दम बिरयानी बिल्कुलु तयारु आहे। आई होप तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।